नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे सुल्तानपुर मां ख़बर ॾींदा आहियूं। सुल्तानपुर वेझो ॻोठ वज़ीर खान मलाणो जे रवासी मोहम्मद ज़मान मलाणो सुई नादरन गैस पाइप लाइन कंपनी जे सुपरवाइज़र ऐं फोरमैन ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त मां सुई नादरन गैस पाइप लाइन कंपनी में चौकीदारी कंदो हुउसि। 2 सालनि खां बाद असांजी सुपरवाइज़र अख्तर हुसैन आराई मूंखां 2 लाख रुपया वरिता, जंहिं बाद मूंखे साॻी कंपनी में ट्रैक्टर जी ड्राइवरी वठी ॾिनई, जॾहिं त ड्राइवरी कंदे मूंखे 6 साल थी विया। हिन वधीक चयो त मूंखे जॾहिं ख़बर पई त सुपरवाइज़र अख्तर हुसैन आराई ऐं फोरमैन इरशाद पठान मिली करे कंपनी जी गाॾियुनि लाइ इस्तेमाल थींदड़ डीज़ल मां वरी करप्शन कनि पिया त मां पंहिंजे ईमानदारी सचाई सां कंपनी जे आला ऑफिसर खे उन्हनि जी शिकायत कई। शिकायत करण ते ई सुपरवाइज़र अख्तर ऐं फोरमैन इरशाद पठान मूं मथां ॾमिरजी पिया ऐं मूंखे फौरन कंपनी मां बि ख़ारिज करे छॾियो। हिन चयो त कंपनी जे आला ऑफिसरनि ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सुपरवाइज़र अख्तर हुसैन आराई ऐं फोरमैन इरशाद अली पठान ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, मूंखे पंहिंजा 2 लाख वापसी ॾिना वञनि या मूंखे कंपनी में ट्रैक्टर की ड्राइवरी ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।